दिसंबर जी सर्द रात आहे। उन्हारे जी सख़्त गर्मियुनि में छांव ॾींदड़ वण जो बुंड सड़ी रहियो आहे हर हंधि हिन वक़्तु। ॻोठ में हींअर ख़ामोशी, रात जो सन्नाटो छायल आहे ऐं शहरनि में राग रक़्स जो आला मर्कज़ हूंदे बि सभु को ॾींहं जा सूर मेड़े रात जो रोईंदो खिलंदो मुस्कुराईंदो ऐं सोचींदो हूंदो पोइ बि सर्द मौसम में काइनात जे ॾुखायल माण्हुनि जो दर्द घटिजी कोन थो वञे। ज़िंदगीअ जो गाॾो हले थो त ॾुख सूर ऐं दर्द ई दर्द आहिनि। के धरतीअ ते रहंदड़ कबीला गुरूअ जिन इंसानी तारीख़ में घणो कुझु भोगियो आहे ऐं भोगिन पिया, कॾहिं ग़ुलामी जी सूरत में, कॾहिं समाजी तालुकातुनि जे छांव में। उन्हीअ मख़लूक़ जंहिंखे समाज ऐं मुआशरा रगो ज़िंदगीअ जे मज़ाह जो बाब सम्झनि था। असांजो पहिरीं प्यारो दोस्त फरमान अली मुगेरी साहब, बेहतरीन शख्सियत, असांजे दोस्त, दिल में रहंदड़ शख्सियत। मोस्ट वेलकम सर, असीं अव्हांखे दिल सां भलीकार चऊं पिया। तव्हां कमेंट में लिखियो आहे त माशाअल्लाह माशाअल्लाह, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट, वॾी महिरबानी सर। अॼु असांजो मौज़ू ऐं टॉपिक आहे त मनशियात हिकु मिठो ज़हर आहे। नशो शुरू में हिकु शौक़ तौरु कयो वेंदो आहे ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते ज़रूरत बणिजी वेंदो आहे। नशे जो आदी माण्हू दर्दनाक अज़ाब वारी हालत में लम्हो लम्हो गुज़ारे मरंदो आहे। इहो मौत सिर्फ़ उन जो मौत नाहे हूंदो, बल्कि उन जे कुटुंब जी ख़ुशियुनि ख़्वाहिशनि ऐं ख़ूबसूरत ख़्वाबनि जो बि मौत हूंदो आहे। अक्सर नशो वापराईंदड़ माण्हू नशे जो सबबु को दर्दनाक वाक़ियो, मायूसी, महरूमी ऐं नाकामी ॿुधाइनि था। पर अहिड़ा इंसान इहो छो नथा सोचनि त मायूसी ऐं नाकामीअ जो इलाज नशो करण में नाहे। नशो त इंसानी ज़िंदगी लाइ ज़हर आहे। मनशियात जो इस्तेमालु आहिस्ते आहिस्ते इंसान जे रगुनि में दाख़िल थी उन्हनि खे नाकारा बणाए छॾींदो आहे। समूरी सिंध में मनशियात जो विकिरो ऐं वाहिपो आम थी वियो आहे। नौजवान नस्ल तमामु तेज़ रफ़्तारीअ सां नशे सबबु मौत जे मुंहं में वञी रहिया आहिनि। असांजो पहिरीं प्यारो दोस्त महबूब माण्हू वंस अगेन फरमान अली मुगेरी साहब कमेंट में लिखनि था त बेहतरीन आवाज़ अदा, महिरबानी सर। फरमान साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। अव्हांजी मुहबतूं, अव्हांजो प्यार ई त असांजी ज़िंदगी जी कमाई आहे। फरमान साहब, असांजो दोस्त पहिरीं प्यारो मीर हुमायूं ख़ान साहब खे ज़रूरु असांजा सलाम पेश कजो, वॾी महिरबानी सर। लियाकत साहब कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह, महिरबानी लियाकत साहब, महिरबानी। यूसुफ शेख साहब लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह, बेहतरीन मौज़ू सर, मौला सलामत रखे। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट, महिरबानी सर। मुख्तियार अली राहू साहब कमेंट में कुछ दिली मोकिलिनि था, वॾी महिरबानी सर। ऐं ॿिया काफ़ी दोस्त भी शामिल थी चुका आहिनि। असीं सभिनि खे भली कार चऊं पिया। अहमद नवाज़ साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि।
मोस्ट वेलकम सर एंड करम करम अंसी साहब फिर हम शदात कोट का लाइव प्रोग्राम में शामिल आए असी संदस के भली कार चुंबिया हुसैनी राशिद नज़ीर मोस्ट वेलकम सर मासात अमीर मंगसी फिर हम दुबई अरब इमारात में कमेटी में हाई लिखन था मेहरबानी मासात जान बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट वहीद अली कमेंट में लिखन था तो वेरी नाइस मोस्ट वेलकम सर असांजो दोस्त फरमान साहब लाइव प्रोग्राम में शामिल हैं असी संदस के दिल जी गहरन सां भली कार चूं पिया अहमद नवाज साहब मोस्ट वेलकम सर हिते मंशियात जो लफ्ज़ सिर्फ़ मैन पुड़ी ऐं पान जे तमाक वारे सोपारी सां मनसूब कयो वियो आहे हिते चर्स आफ़ीम शीशो करस्टेल केमिकल ड्रग्स आइस तमामु आसानीअ सां ज़िले जे हर नंढे वॾे शहर ऐं ॻोठनि में मिलनि था आइस हिकु ख़तरनाक केमिकल आहे जंहिंजो धुओं न रुॻो दिमाग़ पर जिस्म जे ॿियनि उज़वनि खे पिणु ॻारे थो जेको सिलसिलो कुझु महीननि में इंसान खे खोखलो करे ख़तमु करे छॾे थो हिन नशे खे हिकु दफ़े इस्तेमालु करण खां पोइ हिन खे छॾणु मुश्किल ई न पर नामुमकिन आहे अच्छा नूर हसन फ्राम सऊदी अरबिया मोस्ट वेलकम सर नूर हसन साहब असीं अव्हां खे दिलि सां भली कार चऊं पिया वहीद फिराम नवाब शाह खां ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि शामिल थी रहिया आहिनि असीं सभिनि खे भली कार चऊं पिया इमामदीन अब्बासी साहब असांजो दोस्त सिस्टर फौजिया एंड राबेल गुल सिस्टर सना मोस्ट वेलकम राहिब बहलिम साहब यूसुफ जमील लगारी फिर हम ठरी मीरोहा में लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका हैं जाहिद बुलेदी साहब सुल्तान अहमद गोपांग साहब सर कहिड़ा हाल आहिनि कीअं आहियो शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि तव्हां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो सुल्तान अहमद गोपांग असांजो पहिरीं प्यारो दोस्त असांजे दिलि में रहंदड़ शख़्सियत मोस्ट वेलकम सर इन राति जे पहर में दिसंबर जी रातुनि में थधड़ी हवाउनि में जेके हवाऊं उत्तर ॾांहुं घुली रहियूं आहिनि इन प्यारे पहर में असीं अव्हां सां मुखातिब आहियूं ऐं असांजो मौज़ू टॉपिक तमामु बहितरीन आहे नशो मंशियात इंसानी ज़िंदगी लाइ ज़हर आहे अहमद नवाज़ साहब सर कहिड़ा हालनि वॾियूं महिरबानियूं अॼु जॾहिं असीं अव्हां जे भरिसां क्रास करे रहिया हुआसीं त अव्हां जहिड़े अंदाज़ ऐं स्टाइल में असांखे सॾु करे ऐं चांहि जो इनवाइट करे रहिया हुयव वॾी महिरबानियूं सर अहमद नवाज़ साहब असीं तमामु निहायत शुक्रगुज़ार आहियूं अव्हां सॼणनि जा वॾियूं महिरबानियूं नूर हसन फिराम सऊदी अरबिया मां कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर नूर हसन साहब वॾी महिरबानियूं नूर हसन मांगसी सऊदी अरबिया खां भाउ ख़ैरियत बिल्कुलु तव्हां सही आहियो वॾी महिरबानियूं मोहम्मद अली हुसैनी साहब असांजो महबूब माण्हू दिलि में रहंदड़ शख़्सियत हू कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वरहमतुल्लाह वॾी महिरबानियूं सर मोहम्मद अली हुसैनी साहब अहमद नवाज़ साहब सर तव्हां कमेंट में लिखो था त अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर अहमद नवाज़ साहब वॾी महिरबानी
तव्हांजो प्यार मोहब्बत कुर्ब चाहत असांजी ज़िंदगी में असांजे दिलनि में हमेशह रहंदो। ऐं जॾहिं बि तव्हां मिलंदा आहियो त पंहिंजे ख़ूबसूरत चेहरे ते सुहिणी मुस्कुराहट रखंदा आहियो सर। वॾियूं महिरबानियूं। वंस अगेन मोहम्मद अली हुसैनी साहब सलाम लिखनि था। वालेकुम सलाम मद्दा। वंस अगेन नूर हसन साहब फ्राम सऊदी अरबिया मां कमेंट में लिखनि था त बिल्कुलु भाउ सही, हिते बि सऊदी में बि पान तम्बाकू मिले पियो, हिते बि दोस्त इस्तेमालु करनि पिया सर। बिल्कुलु सर, तव्हां तमामु बहितरीन कमेंट लिखियो आहे। अल्लाह पाक हर नौजवान खे सही सम्झ अता फ़रमाए। वॾी महिरबानियूं। वंस अगेन असांजो महबूब माण्हू अहमद नवाज़ साहब कमेंट में लिखनि पिया त मोहब्बतूं सलामत हुजनि प्यारा, मोहब्बतूं सलामत हुजनि प्यारा। ऐं कमेंट में दिलियूं बि मोकिलिनि था। वॾी महिरबानी सर। सर अहमद नवाज़ साहब असांजो दोस्त डॉक्टर ज़ाहिद साहब खे घुराए वठो, किथे आहिनि, असीं हुनखे यादि कयूं पिया ऐं कहिड़े हाल में आहिनि। ऐं कमेंट में तव्हां दिलियूं बि मोकिले रहिया आहियो। वॾी महिरबानियूं। वंस अगेन मोहम्मद अली साहब असांखे कमेंट में ब्यूटीफुल लिखनि पिया ऐं दिलियूं बि सेंड करे रहिया आहिनि। वॾी महिरबानियूं सर। फरमान साहब असांखे कंटिन्यूसली ॿुधी रहिया आहिनि, जेको मीर हुमायूं ख़ान साहब जो बहितरीन साथी हूंदा आहिनि, सदाईं हुननि सां गॾु आहिनि। वॾी महिरबानियूं सर। नादर मंगसी फ्राम जल मंगसी मां कमेंट में लिखनि पिया त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। मेरे प्यारे भाई, अल्लाह पाक आपका हामी नासिर हो, हर कदम आपके कामयाबी दे, आमीन। वॾी महिरबानी सर। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजो दुआ बि अव्हां सां गॾु आहिनि ऐं ॿिया दोस्त बि कुझु शामिल थी रहिया आहिनि। असीं सभिनि खे भली कार चऊं पिया। सिस्टर राबेल एंड सिस्टर राबेल सना मोस्ट वेलकम। अॼु जेके बि सभई नौजवान ॿार आइस वापरनि था, ॼण त उहे मौत जो इंतज़ार में आहिनि। मंशियात जहिड़े मौतमार कारोबार केतिरनि ई माइरनि जा पुट, केतिरनि ई भेणनि जा भाइर ऐं वननि जे वरनि खे मौत जी निंड सुम्हारे छॾियो आहे। मंशियात जे रोकथाम लाइ कानून त ठहंदा आहिनि, पर उन्हनि ते अमल नाहे थींदो। इंसान जे कातिलनि जी तादाद में कमी बजाए इज़ाफ़ो थींदो पियो वञे। पुलिस समेत एंटी नार्कोटिक्स ऐं CIA जहिड़ा खाता मौजूद त आहिनि, पर अहिड़नि इदारनि ऐं अहलकारनि जी मौजूदगी में ही मौतमार धंधो तेज़ी सां जारी आहे। सदा मांगसी साहब मोस्ट वेलकम। अच्छा, नूर हसन साहब फ्राम सऊदी अरबिया खां कमेंट में लिखनि पिया त आमीन या रब्बिल आलमीन। खुदा अन मर्ज़ खां, खुदा इन मर्ज़ खां खुदा पनाह में रखे दोस्तनि खे। आमीन। महिरबानियूं। असांजो दोस्त ज़फ़र दायो साहब मोस्ट वेलकम। तालका बाकराणी मां ज़ाहिद गोपांग साहब फ्राम सऊदी अरबिया मां लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। ही मौतमार धंधो तेज़ी सां जारी आहे। वंस अगेन मोस्ट वेलकम अहमद नवाज़ साहब। वो कमेंट में लिखनि पिया त 20 दिसंबर 2020 ते मीर गेबी ख़ान मुग़ेरी जे मान में अवांटी पार्टी रखी हुई, जिते पंहिंजी मुलाक़ात थी हुई। 20 दिसंबर 2020 ते मीर गेबी ख़ान मुग़ेरी जे मान में अवांटी पार्टी रखी हुई, जिते पंहिंजी मुलाक़ात थी हुई। वॾी महिरबानी सर। इंशाअल्लाह ताला we will try best once again सर। इंशाअल्लाह ताला once again असीं जो
पार्टी रखंदासीं ऐं अव्हांखे बि घुराईंदासीं, असांजो दोस्त फरमान साहब खे बि घुराईंदासीं। वरी महिरबानी सर, ख़बर नाहे त मीर साहब किथे आहिनि। इंशाअल्लाह ताला राब्तो करे वठंदासीं, वंस अगेन इहो प्रोग्राम रखंदासीं। अच्छा, ज़ाहिद हुसैन गोपांग साहब कमेंट में लिखनि पिया त अस्सलाम वालेकुम, अदा ख़ुशि आहियो। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जो ख़ैर ख़ैरियत दुआऊं वॾियूं महिरबानियूं। इशफाक अहमद साहब कहिड़ा हाल आहिनि सर, कीअं आहियो? शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव, असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। जिते बि हूंदव ख़ुशि हूंदव, आबाद ऐं सलामत हूंदव। ऐं काफ़ी दोस्त बि लाइव प्रोग्राम में शामिल थी रहे हैं। ज़ाहिद गोपांग साहब जा सलाम पहुंची चुका हैं। लियाकत भाई लिखन था त भाई हमें अपने नौजवान नस्ल पर ध्यान देना पड़ेगा। बिल्कुल सर, तमाम बेहतरीन लफ्ज़ लिखे हैं, वरी महिरबानी। अफ़सोस हुकूमत समेत केर बि हिन मसइले ॾांहुं ध्यान न ॾेई रहियो आहे। कंहिं मुल्क क़ौम जा नौजवान उन्हनि जे रोशन मुस्तक़बिल जा महमार हूंदा आहिनि, पर अफ़सोस हिन क़ौम जे मुस्तक़बिल खे स्लो पॉइज़न ॾेई खेनि क़त्ल कयो पियो वञे। मौतमार मंशियात खे बंदि करणो आहे त पोइ असुल हिन जे जड़ ताईं पहुचणो पवंदो। त उहे मौतमार ज़हर कंहिंजे सरपरस्ती ऐं छपर छाव में परे परे खां ट्रकूं भरिजी पहुची वेंदा आहिनि। हर हिकु गली महले ऐं ॻोठनि ताईं हिन ज़हर यानी मंशियात जी रसाई कीअं थिए थी, उन बाबति क़ानूनी तरह जांच कई वञे। बसि ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हुकूमत ऐं उन जे इदारनि खे पंहिंजा फ़र्ज़ ईमानदारी ऐं सचाई सां अदा करणा पवंदा। इशफाक अमन साहब कमेंट में लिखनि पिया, इशफाक साहब वरी महिरबानी, तव्हां कमेंट में लिखियो आहे त इलाही आमीन। सर, थैंक यू सो मच, बंडल ऑफ थैंक्स। We have too much respect in our heart for you without any greed, sir. इशफाक अमन साहब मोस्ट वेलकम सर। फरमान साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका हैं। सुल्तान अहमद गोपांग साहब एंड सुल्तान अहमद मुगेरी साहब असांजो दोस्त महबूब माण्हू, असांजे दिल में रहंदड़ शख्सियत सुल्तान अहमद मुगेरी साहब मोस्ट वेलकम। सोना कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? असीं अव्हांखे भली कार चऊं पिया सर। मुहिब साहब कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह। वंस अगेन लिखनि था त सलाम साईं। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह, महिरबानी सर। अच्छा, वंस अगेन मुहिब साहब कमेंट में लिखन पिया था, नशा वो है जो इंसान को गाफिल हो जाता है। तमाम बेहतरीन लफ्ज़। सुल्तान अहमद असांजो दोस्त, वंस अगेन मोस्ट वेलकम, सॉरी फॉर दैट। सुल्तान अहमद साहब लिखन था त बेशक सर बेशक, महिरबानी सुल्तान अहमद साहब। लियाकत साहब कमेंट में लिखन पिया था, मंशियात नहीं, मंशियात ने बहुत से घर उजाड़े हैं। जो मंशियात ले रहे हैं वो ये सोचें कि वो खुद को बर्बाद कर रहे हैं, बल्कि अपने साथ जो जिंदगियां जुड़ी हुई हैं वो भी ख़त्म हो रही हैं।
तमाम बेहतरीन लफ्ज़ तव्हां लिखिया आहिनि लियाकत साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। अच्छा, तव्हां डॉक्टर लियाकत साहब आहियो शायदि? असांजे दरगाह जे भरिसां अव्हांजी क्लिनिक आहे। महिरबानी सर डॉक्टर साहब। नादर मंगसी फराम जल मंगसी खां कमेंट में लिखनि पिया त भाई नशे में ज़्यादातर हुकूमत का भी हाथ है। अगर हुकूमत सख्ती करे तो क्या नहीं हो सकता है, मगर अफसोस ऐसा नहीं करेंगे। बेहतर बेहतर सब जानते हैं क्यों सख्ती नहीं करते हैं। वरी मेहरबानी सर नादर साहब। मंशियात जहिड़े मोतमार कारोबार केतिरनि माहिरनि जा पुट, केतिरनि भेणनि जा भाइर ऐं वननि जे वरनि खे मौत जी निंड सुम्हारे छॾियो आहे। मंशियात जी रोकथाम लाइ कानून त ठहंदा आहिनि, पर उन्हनि ते अमल नाहे थींदो। इंसान जे कातिलनि जी तादाद में कमी बजाए इज़ाफ़ो थींदो पियो वञे। अच्छा, वरी मेहरबानी सर। इशफाक अमन साहब तव्हां कमेंट में लिखियो आहे इंडीड सर, ऐं कमेंट में तव्हां दिलियूं मोकिले रहिया आहियो। फरमान साहब लिखनि था त अदा अॼु तव्हां हिकु बहितरीन मौज़ूअ ते टॉपिक करे रहिया आहियो। असां नौजवाननि लाइ हिकु सबक़ आहे। वरी महिरबानी सर फरमान साहब। असांजे दिलि में अव्हां लाइ प्यार ऐं मोहबत आहे। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदो। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। सुल्तान अहमद असांजो दोस्त, बहितरीन माण्हू। मामा कहिड़ा हाल आहिनि सुल्तान भाई? ही लफ़्ज़ कुझु अव्हां जे नाम कयूं था त दिसंबर जी सर्द राति आहे। उन्हारे जे सख़्त गर्मियुनि में छांव ॾींदड़, छांव आछींदड़ वण जो बुंड सड़ी रहियो आहे किथे किथे। सुल्तान भाई, हिन राति जे पहर में असीं अव्हां सां मुखातिब आहियूं। सच पुछो त चवंदा आहिनि त रहे त ॻाल्हि रहे, ज़िंदगी रहे या न रहे, ख़ुदी जो ख़ैर हुजे, बेख़ुदी रहे या न रहे, हू त अल्लाह वा अल्लाह ही रहंदो सदा। यकीन मुहकिम रहे, बंदगी रहे या न रहे। जी दोस्तों, हाणे ॾियो असांखे इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखो। इंशाअल्लाह ताला वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम। जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हां जी ज़िंदगी सां, अव्हां जी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। फरमान साहब, महिरबानी नादर मंगसी, सुल्तान अहमद मुगेरी साहब, असांजो दोस्त, दिलि में रहंदड़ शख़्सियत। वरी महिरबानियूं। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, पंहिंजो ख़्यालु रखो। वरी महिरबानियूं।